खैरपुर में 12 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॿ शागिर्द बाज़ाब न थी सघिया। वारसनि ऐं पुरपुटा एताज जे अॻुवाणी पारां 10 जनवरी ताईं बाज़ाब न थियण जी सूरत में एहतजाज जो चिताव ॾिनो वियो। पुरपुटा एताज सिंध जो सदर शेरदिल ज़ाहिद खान पुरपुटे ऐं ॿियनि मग़वियुनि जे वारसनि सां खैरपुर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त ॿिन्ही नौजवाननि फयाज़ पुरपुटो ऐं पंजल पुरपुटो खे जवाबदार अलाह बख्श मुमताज़ यासीन दीदार सखर घुरायो ऐं हाणे कश्मीर कंदकोट ज़िले जे करमपुर शहर मां ॿिन्ही नौजवाननि जी बाज़ाबी लाइ वारसनि खे 60 लाख रुपयनि जे भोंग जो फोन आयो आहे। हुन मुताबिक़ कयो त अगवा थी वियल ॿिन्ही शागिर्दनि खे बाज़ाब करायो वञे। ॿी सूरत में 10 जनवरी ते फुलपटा बिरादरी जो कठ घुरायो वेंदो, जंहिंखां पोइ लाइ अमल तयारु कयो वेंदो। जे सिंध क़ौमी महाज़ जे अॻूणे सीनियर वाइस चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी हैदराबाद में राशिकायत ते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे अधिकारनि पारां कयल चढ़ाई जे हवाले सां अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि घर ते चढ़ाई सालनि खां हलंदड़ क़ौमी कारकुननि ख़िलाफ़ बिना जावाज़ कारणनि जी हिकु कड़ी आहे। हीउ उहो तसलसल आहे जंहिंमें क़ौमी कारकुन ऐं क़ौमी तहरीक जे सीनियर दोस्तनि खे तंग कयो वेंदो रहियो आहे त जीअं क़ौमी कारकुन ज़हनी दबाव जो शिकार थियनि। हुन चयो त हिन महीने 17 जनवरी ते साईं जीएम सैद जी सालगिरह जी तक़रीब आहे ऐं साईं जी सालगिरह जे मौक़े ते बि क़ौमी कारकुननि अॻवाननि जे घरनि ते चढ़ायूं करे बिना जवाज़ खेनि तंग कयो वेंदो आहे। हुन चयो त असां साईं जीएम सैद जी सालगिरह ते सन में मुकमल तौर ते पुरअमन तरीक़े सां वेंदा आहियूं ऐं हथ में को बि हथियार न हूंदो। असांजी कोशिशि ऐं ख़्वाहिश आहे त को ॿियो माण्हू बि हथियार खणी न अचे। हुन चयो त सरकार इहो चाहे थी त क़ौमी तहरीक कमज़ोर थिए, छो त उहा ई हुननि जे ख़िलाफ़ मुज़ाहिमत करे सघे थी। खेंजू जे रोहीवार इलाइक़े में दरगाह हज़रत पीर नूर शाह जो 14हों सालियानो उर्स मुबारक वॾी धामधूम सां शुरू थी वियो। उर्स जो इफ़्तिताह दरगाह जी संभाल कंदड़ मेले जे सरपरस्त आला हाजी खान महर ऐं ॿियनि मज़ार ते चादर चाढ़े कयो। उर्स में अक़ीदतमंद वॾे तादाद में पहुचण शुरू थी विया आहिनि। उर्स 4 ॾींहंनि ताईं जारी रहंदो, जंहिंमें मल मलाखड़े समेत सकावती रांदि ऐं सूफ़ी राग जी रिहाड़ रचाई वेंदी। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि। ॻाढ़ो वेझो केटी बंदर पुलिस चादर ऐं चौदीवार जो तक़दुस पामाल कंदे ॻोठा लाॾनो मलाह ते चढ़ाई करे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि ते सख़्तु तशदुद करे घरनि में मौजूदु समूरो सामान, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल खणी वई। ॻोठा लाॾनो मलाह जे सभी ॻोठाणनि पुलिस जी ज़ातियुनि ऐं चढ़ाई ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज कयो। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॻोठाणनि चयो त हाजी ऐं नजमा अदालती परिणो कयो आहे, जंहिंजी ॻुल्हा बहाने सां उन्हनि जे ॻोठ ते पुलिस धाड़ेलनि जा चढ़ाई करे बुटड़ी मरियम मलाह ते लठुनि जो बसखारो करे सख़्तु तशदुद जो निशानो बणाए संदसि हिकु ॿांह भञी छॾी आहे। हुननि एसएसपी ठटो, कमिश्नर हैदराबाद ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां पुलिस जी गैर कानूनी कार्रवाई ख़िलाफ़ जांच करे साणे इंसाफ़ करणु ऐं लुटियल समूरो सामान वापसि कराइण जी घुर कई आहे। घोटकी वेझो कचे वारे इलाइक़े ॻोठ जाननवासी जे रवासी पुरतमान लावासो पारां जाननवासो पुलिस चौकी जे इंचार्ज रफ़ी कपड़े जे ज़ातियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। पुरतमान लावासो पुलिस जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त बासर पटे जी चुच ते जाननवासो पुलिस जो चौकी इंचार्ज रफ़ी कपड़ो मथसि मछिजी पियो आहे, जीअं जंजाल करे छॾियो अथसि। पोइ ॿुधायो त चौकी इंचार्ज खेसि कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। ख़दशो आहे त बासर माण्हू जी वंगार बंदे कूड़े केस में फासाए छॾींदो। हुन मुताबिक़ त फौरी तौर ते नोटिस वठी खेसि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।